जंगशाही मावा खे ख़बर ॾींदा हलूं। मोहम्मद शफ़ीक जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ जंगशाही हाई स्कूल जे ग्राउंड में जंगशाही प्रीमियर लीग जे नाले सां टूर्नामेंट जो फाइनल थी गुज़रियो। जंगशाही प्रीमियर लीग जो टूर्नामेंट में मुख़्तलिफ़ 8 टीमुनि हिसो वरितो। हाई स्कूल ग्राउंड ते आचर जे ॾींहुं फाइनल में अल साजन जोखियो क्रिकेट 11 अल महरान क्रिकेट 11 जे विच में 10 ओवरनि जी मैच खेॾी वई। अल साजन क्रिकेट 11 140 रन्सनि जो हथप 6 विकेटुनि जे नुक़सान ते ॾिनो। ॿी इनिंग में अल महरान क्रिकेट 11 टीम ऑल आउट 24 रन्सूं ठाहे थी वई। अल साजन क्रिकेट 11 टीम खे सोभ नसीब थी। अल साजन क्रिकेट जी टीम सुठी रांदि करण ते मैन ऑफ द मैच जुमन जोखियो, बेस्ट बैट्समैन इकरार जोखियो, बेस्ट बॉलर शहबाज समो अरसलान जोखियो विनर कप इनाम तौरु मिलियो। टूर्नामेंट जो ख़ासि महिमान चेयरमैन करीमुल्लाह जोखियो, प्रेस क्लब जंगशाही खजांची राणा इकबाल, समाजी अॻुवान पीर ग़ुलाम हुसैन शाह, जंगशाही जनरल काउंसलर दुरममद मीरानी मुमताज़ जोखियो। ॿियनि खिलाड़ियुनि कप, ट्रॉफियूं ॿिया इनाम ॾिना विया।